अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब दोस्तों तव्हां ॾिठो, आख़िरी क़िस्त बि तव्हां हाणे ॾिठी। आख़िरी क़िस्त में तव्हांखे छा महसूसु थियो ऐं हाणे तव्हां छा मुतमइन आहियो त दुलाब ड्रामो वाकई हिते 85 ते ई ख़तमु करणु घुरिजे हा या अॻिते हलाइणो घुरिजे हा? ऐं तव्हां इन इंतज़ार में बि हूंदो त हाणे अॻिते नेक्स्ट ड्रामो कहिड़ो अचण वारो आहे। दुलाब थी वियो पूरो, हाणे कहिड़े ड्रामे जी तव्हांखे इंतज़ारु घणो आहे, छो त जेको वेरनि जी बस्ती आहे उन जो फ़िलहालु इम्कान न आहे दोस्तों। उहो रोज़ा बि अची विया आहिनि लॻभॻि रमज़ान खां पोइ, यानी ईद ते इन जो इम्कान आहे। थी सघे थो मतां विच में हलाइनि बि सही, पर फ़िलहालु कंफर्म अपडेट्स उन जे बारे में न आहिनि। ऐं पापनगर केटिन वारनि जो जेको ड्रामो आहे उन जी का ॻाल्हि करे सघिजे थी त मतां ईद जे वेझो वेझो या अॻे कांहि टाइम हलायो वञी सघे थो पियो। ऐं तव्हांखे दुलाब मां केतिरा मुतमइन थियो ऐं हाल वाल ॾिजो कमेंट सेक्शन जे ज़रिए, छो त कमेंट तव्हां जेका कंदव उहे असां पढ़ंदासीं। ऐं जेको शानवाज़ ख़ान जो हशर ॾेखारियो वियो इहो छा उन सां सही थियो? राज़न ऐं मुराद वारनि सां इंसाफ़ सही थियो? मंसूर खान पंहिंजो जेको फ़ैसिला कया इहे छा सही कया, या ड्रामो अञा चेंज कयो वञे हा या न कयो वञे हा? जेका बि तव्हांजी राय हुजे कमेंट सेक्शन में लिखिजो, छो त ड्रामे जी आख़िरी एपिसोड आहे त असां पढ़ूं तव्हांजी छा राय आहे।